स्टेशन में मां गरीब मिस्किन यतीम काबाड़िया मुंहिंजो वाल साहब काबाड़िया पोड़ो पीउ आहे मुंहिंजो। मां घोर कंदो आहियां, केॾी महिल लाई खपाईंदो आहियां, केॾी महिल केला, केॾी महिल छा को 30-50 रुपया मिलंदा आहिनि असांखे। ऐं घर मां बेगुनाह नालो छा अथई? मोमिन अली। छा थियो आहे? साईं मुंहिंजे घर मां चोरी थी वई आहे। मां रुली रुली बीठो आहियां, मुंहिंजो केरु इंसाफ़ नथो करे। छा चोरी थियो आहे? आर्मीचर जो पाचको गॾु कयो अथऊं। 1.5 साल थी वियो आहे असांखे। 1.5 साल खां एतिरो ज़रो ज़रो गॾु करे पाचको आर्मीचर जो घर में गॾु करे रखियो होसीं। थाणे ते एनसी दाख़िल कराई अथव? एनसी दाख़िल कराई आहे। उहो चवनि था रुकण वञो, असां तदारत न कंदासीं। को चोर नथा ॿधनि, को शहर मां सरेआम ॾींहं जो 11 बजे ॾींहं जो केरु कंदो आहे चोरी हिते। एॾी बदमाशी आहे हिते प्यारे शहर में। असां यतीम जो तदारत कयो। 1.5 साल खां मूं एतिरो ज़रो ज़रो गॾु कयो आहे। असां प्यारो पीपीअ ते वियासीं, एनसी कराईसीं। एनसीअ जे में को अहिड़ो शक में मालूम नामालूम बि कोन ॿधुनि। चोर प्यारे स्टेशन में सरेआम घुमंदा था वतनि। आइस सरेआम नशा कंदा था वतनि। आइस जा वेशी थी विया आहिनि, आइस जा जेके मवाली आहिनि। असां ग़रीब मिस्किननि सां तदारत कयो वञे। मां यतीम आहे, मुंहिंजो केरु कोन्हे। पीउ पुटनि खां पीउ पुट रहूं असां 2। असांजो केरु बि न आहे। असां अॻियां पोयां हिते प्यारो स्टेशन ते केरु न आहे। न माइट आहे, न मिट आहे, न बिरादरी आहे असांजी। हिन क़ुर जे मुआबे मूंखे चोरी मोटराए ॾियो। मां 1.5 साल सां शादीअ जा गॾु कया आहिनि। इहे पैसा मुंहिंजा शादीअ जा पैसा आहिनि। मूंखे बराए महिरबानी मुंहिंजो इंसाफ़ कयो।